खड़ी रखी। बोल गुरु नानक देव की। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। हाँ थोड़ो झुकाए सा बस बस बस। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ जो करे पियो अभिमान। जो करे पियो अभिमान कहिड़ी मिटीअ मथां कहिड़ी मिटीअ। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। तो पाण ठाहियो आहे को कारो को गोरो ठाहियो। को कारो को गोरो को सुहिणो सुल्तान। को सुहिणो कोई को रूप को निर्बल ठाहियो। कोई को रूप को निर्बल को ठाहियो बलवान। को ठाहियो बलवान कहिड़ी मिटीअ मंझा कहिड़ी। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। पाण ठाहियो आहे जो करे पियो अभिमान। जो करे पियो कहिड़ी मिटीअ मथां कहिड़ी। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। को ग़रीब गदाह तो ठाहियो। को ग़रीब गदाह तो को ठाहियो धनवान। को ठाहियो तो सेब तो सियाणो। को ठाहियो तो सेब तो को मूरख नादान। को मूरख कहिड़ी मिटीअ मंझा कहिड़ी। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। पाण जो करे पियो अभिमान। जो करे पियो कहिड़ी मिटीअ मथां कहिड़ी। पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। को ठाहियो तो भगत प्यारो। को ठाहियो तो भगत को ठाहियो शैतान। को ठाहियो तो संत सन्यासी। को ठाहियो तो संत कोई उदासी महान। कोई उदासी कहिड़ी मिटीअ मंझा कहिड़ी। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। जो करे पियो अभिमान। जो करे पियो कहिड़ी मिटीअ मथां। तो पाण ठाहियो आहे इंसान कहिड़ी मिटीअ मंझा। कहिड़ी मिटीअ मंझा कहिड़ी मिटीअ मंझा।
बोलो श्री सद्गुरुदेव भगवान की। बोलो श्री राम कृष्ण भगवान की।